खैर पर रिपोर्ट अब्दुल रज़ाक शहर गंबड़ जे मशहूर सैनिटर सचल टेक्निकल इंस्टीट्यूट गंबड़ ते अॼु सेंटर जे प्रिंसिपल उस्ताद ग़ुलाम कादिर शेख पारां फ्री ऑफ कास्ट जा क्लासिस हलाया विया, जिन में तमाम शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि हिस्सो वरितो, जॾहिं त उन्हनि शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि खे पढ़ाईंदड़ उस्ताद बेशम कुमार तरफ़ां हिकु टेस्ट मुनक़द कई वई, जंहिं में पोज़ीशन होल्डरनि शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि में सचल टेक्निकल इंस्टीट्यूट सेंटर जे प्रिंसिपल सीनियर उस्ताद ग़ुलाम कादिर शेख ऐं उस्ताद बेशम कुमार पारां पहिरीं पोज़ीशन हासिल कंदड़ शागिर्द फैसल अली जोगी, ॿी पोज़ीशन हासिल कंदड़ अदीना हमीद, टी पोज़ीशन हासिल कंदड़ इमरान अली ऐं चौथी पोज़ीशन हासिल कंदड़ बादशाह अली खे कप में मेडल जा इनाम पिणु ॾिना विया। उन मौक़े ते सेंटर जे प्रिंसिपल उस्ताद ग़ुलाम कादिर शेख सेंटर जे मेहनती उस्ताद बेशम कुमार जी महिनत जी साराह कई, उनखे शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि जी पोज़ीशन अचण ते मुबारकूं ॾिनियूं ऐं हिन वधीक पोज़ीशन खणंदड़ शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि खे सेंटर ते कंप्यूटर बाबति क्लास हलाया वेंदा, जेके बिल्कुलु फ्री हूंदा ऐं उन्हनि जी का बि फीस न हूंदी। फ्री ऑफ कास्ट कॉलेज में कंप्लीटली बुनियादी शिक्षा समर कैंप फ्री ऑफ कास्ट अॼु इन्हनि ॿारनि खे अल्हम्दुलिल्लाह असांजे पुराने शागिर्द ऐं दोस्त बेशम कुमार पंहिंजे तरफ़ां जेको आहे एज़ाज़ उन्हनि खे प्राइज़ ऑफ परफॉर्मेंस टेस्ट वठी ऐं हिननि खे जेको आहे कामयाबी जे एवॉर्ड असां शुक्रगुज़ार आहियूं, छाकाणि कॉलेज चयो त बाबा इहा पेमेंट एवॉर्ड जी असां माना बिशल खे ॾियूं त बिशल चयो त मां सही मुंहिंजा मशहूरु ॿार आहिनि, मुंहिंजी दिलि चयो हिननि महिनत कई आहे, हिन खां मां टेस्ट वरिती आहे, जे पहिरीं पोज़ीशन खणी आहे, सेकेंड पोज़ीशन खणी आहे, उन जहिड़ी ॿारनि खे मां पंहिंजे तरफ़ां हाणे